दोस्तों साथियों, जिए सिंधु देश, जिए साईं GM सैयद ऐं जीअनि दुनिया जूं मज़लूम क़ौमूं। अॼु मां काफ़ी वक़्त खां पोइ तव्हांजे अॻियां आयो आहियां ऐं सिंध जी जेका सूरत हाल आहे सियासी हवाले सां असांजे ख़िते में छा पियो थिए, असीं छा पिया कयूं ऐं क़ौमी तहरीक उन जी जदोजहद सिंधी समाज में पंहिंजा कहिड़ा असर विधा आहिनि ऐं मजमूई हवाले सां असांजी क़ौमी तहरीक पंहिंजे माण्हुनि सां सिंध सां केतिरी जुड़ी सघी आहे, कीअं जुड़ी सघी आहे ऐं सियासी जदोजहद में असां पंहिंजूं जेके हासिलात आहिनि उहे केतिरियूं अचीवमेंट्स ऐं हासिलात हासिलु करे चुका हूं ऐं मुस्तक़बिल जे लाइ असांखे छा करणु घुरिजे। इन हवाले सां मां सम्झां थो त काफ़ी सिंध जा माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर वीचार कनि था, महसूस बि कनि था, सम्झनि बि था ऐं सिंध खे पंजाब साम्राज जंहिं तरीक़े सां बदतरीन ग़ुलामी ऐं ज़िल्लत जो शिकार बनायो आहे उन खां बि हर हिकु बाशऊर सिंधी चङी तरह वाक़ुफ़ आहे। सिंध में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं कमु कनि थियूं। क़ौमी तहरीक जा जेके मुख़्तलिफ़ हिसा चवां मां उन्हनि खे, या पार्टियूं जेके फ़िक्रे साईं GM सैयद जे रोशनीअ में, सैयद जे फ़िक्री रहबरीअ में पंहिंजी जदोजहद अॻिते कंटिन्यू करे रहियूं आहिनि, पर उहा ॻाल्हि अञा जेका असां जंहिं मां मुकमल तौर ते सेटिस्फाई थियूं त असांजे जदोजहद जा पैमाना, असांजे जदोजहद जी लेवल, असांजे जदोजहद जी संजीदगी, असांजे जदोजहद जा जेके स्टेप आहिनि उहे एतिरा सघारा, नतीजा खेज़ ऐं मैच्योर हुजनि जो असीं उन में मुतमइन थियूं, असीं मुतमइन हुजूं। मां सम्झां थो त इन क़िस्म जी सूरत हाल में असीं अञा दाख़िल न थी सघिया आहियूं। ॿी ॻाल्हि त रियासत पंहिंजे नफ़्सियाती जंगी हरबनि ऐं साज़िशुनि खे सिंधी समाज जे हेठीं सतह ताईं हाणे खणी वई आहे। यानी एजेंसियूं, उन्हनि जा दलाल, उन्हनि जा एजेंट, गुमराह कुन जेके माण्हू आहिनि, रियासती दानिश्वर, रियासत जी मीडिया, रियासत जा समूरा वसीला, हिरफ़तूं, चालाकियूं, मकारियूं, उहे समूरियूं अमल कनि पियूं, उहे पंहिंजे कम में लॻा पिया आहिनि जीअं सिंध जे क़ौमी तहरीक खे असुल दग जे तरफ़ वठी, यानी केरु वञे उन खां बि रोकिजे, संजीदगी पैदा कई वञे उन खां बि रोकिजे, ड्रेजारजे बि सही, लालच बि ॾिजे, ख़ौफ़ज़दा बि कजे, गुमराह बि कजे ऐं मुख़्तलिफ़ रियासती नेरेटिव जेको आहे खणी ईंदड़ माण्हू, इदारा, फ़र्द या एजेंसियूं, उहे सभु पंहिंजे इन कम में लॻा पिया आहिनि।
मां सम्झां थो त बुनियादी तौर ते जेके दोस्त मूंखे सुञाणनि था त असां जीअं सिंध मुतहदा महाज़ कॾहिं बि कंहिं ते का बि बेजा तनक़ीद फ़र्दी तनक़ीद न कई आहे। कंहिंजी अजायो किरदार कशी करणु, कंहिंखे मायूस करणु, नाउमीद करणु, बल्कि खोड़ सारा माण्हू ईअं लॻा पिया हूंदा आहिनि असांजे ख़िलाफ़ु, पर असां उन्हनि खे बि जवाबु न ॾींदा आहियूं। छाकाणि त मां सम्झां थो असां जे सही ऐं ग़लति हुजण जो पैमानो इहो कतन कोन्हे को त हू ग़लति आहे, अलफ़ ग़लति आहे या बे ग़लति आहे। असांजे सही ऐं ग़लति हुजण जो पैमानो इहो आहे त तारीख़ी तक़ाज़ाउनि खे खणंदे उन जो पूरा करण जे लाइ असीं पाण अमली तौर ते कहिड़ी ऐं केतिरी जदोजहद कयूं पिया। यानी असां जेको किरदारु पैदा कयूं उहो किरदारु असांजे सही ऐं ग़लति हुजण जी वॾी परख आहे, हिकिड़ो पैमानो आहे। ऐं केर बि उन पैमाने खे अगरि टेस्ट करणु चाहे त बाबा हीउ कमु जेको आहे सो फलाणनि कयो आहे या हीउ कमु फलाणनि न कयो आहे, ऐं सम्झां थो इहो हिकिड़ो बहितरु तरीक़ो आहे। बजाए इन जे त फ़र्दनि ते ॻाल्हाइजे, बजाए इन जे त फ़र्दी तनक़ीद कजे, पर बहैसियत सिंधी समाज जे नुमाइंदे जे मजमूई तौर ते मुंहिंजे क़ौम ऐं मुंहिंजे धरतीअ जो मुंहिंजो क़ौमी समाज किथे बीठो आहे उन मुतलिक़ ॻणतीअ जो इज़हार आउं करे सघां थो ऐं कंदो रहियो आहियां। हाणे अचूं था त सियासी पार्टियूं जेके बि उते सिंध में कमु कनि थियूं ऐं मुस्बत वे सां तनक़ीदी जाइज़ो वठणु या तजवीज़ी जेको आहे सो रवैयो इख़्तियार करणु, ऐं सम्झां थो त इहा हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे त असां जूं जेके बि पार्टियूं सिंध में कमु कनि पियूं ऐं उन सां गॾु वरी मुख़्तलिफ़ जेके फोरम उहे बि एक्टिव आहिनि, फ़र्द बि एक्टिव आहिनि, मुख़्तलिफ़ दोस्त जेके आहिनि पंहिंजनि पंहिंजनि सरगर्मियुनि में कमनि में जेको समाजी एक्टिविटी जेका आहे थिए पई उन ते उहे बि जेके शिकारबंद आहिनि। पर बुनियादी किरदारु अदा करिणो आहे सियासत खे, बुनियादी किरदारु अदा करिणो आहे क़ौमी तहरीक खे, बुनियादी किरदारु अदा करिणो आहे क़ौमी क़यादत खे। इन करे क़ौमी तहरीक पंहिंजे तारीख़ी नैरेटिव तहत, पंहिंजे नुक़्ते नज़र तहत, पंहिंजे तनज़ीमी इदारनि तहत कमु कंदी, उनखे कमु करणु घुरिजे। पर मौजूदा सूरत हाल में नैरेटिव एॾा जेको आहे सो समाज में ईअं जेको आहे गॾु विछड़ करे उछलिया विया आहिनि जो हाणे सही ऐं ग़लति जी परख बि नथी थिए माण्हुनि खे। बाबा केरु सही आहे केरु ग़लति आहे, कंहिंजो बयानियो ऐं कंहिंजो नैरेटिव छा आहे ऐं छा हुजणु घुरिजे। मां सम्झां थो इहा जदोजहद खां अॻु में बुनियादी जेको शर्त आहे त तव्हांजो नैरेटिव छा आहे, तव्हांजो बयानियो छा आहे। असां सम्झूं था त पाकिस्तानी रियासत सिंध ऐं सिंधी क़ौम जे वजूद जे ख़िलाफ़ ज़हर क़ातिल आहे। पाकिस्तानी रियासत जे आड़ में, पाकिस्तानी रियासत जे नाले में सिंध खे मज़हब ऐं पंजाबी बंदूक जे ज़ोर ते बदतरीन ग़ुलामीअ जो शिकार बनायो वियो आहे। सिंध जो सियासी इस्तेहसाल, सिंध जो मुआशी फुरलुट, सिंध जा वसीला, क़ौमी वसीला, क़ौमी दौलत, जज़ीरनि खां वठी तेल, गैस, कोयला, हे असांजा कारूं झर जबल जो ग्रेनाइट पत्थर, असांजो दरिया, यानी असांजी हिकु तरफ़ सिंध वतन जी जेका तारीख़ी क़ौमी हैसियत आहे, हिकु आज़ाद वतन जी हैसियत में सिंध हज़ारनि सालनि खां
हिन धरतीअ ते मौजूदु रही आहे। पहिरें नंबर ते उन जी आज़ाद हैसियत खे पाकिस्तानी रियासत मज़हब ऐं पंजाबी बंदूक जे ज़ोर ते असांजी आज़ादी असां खां खसी वई आहे।